बुकेरा शरीफ में खबर दींदा हलूं त बुकेरा शरीफ लग गोठ फ़कीर मोहम्मद बरफ़त गोठ आशिम बरफ़त ऐं जरवार बिरादरिन खे मिलाईंदड़ पुल जेका सरफराज वाह जे मथां गुज़रे थी, जेका काफ़ी टाइम खां टुटल हुई, जंहिं जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी, जंहिं में ॾिठो वियो त ॻोठाणा हिक लाश खे इन टुटल पुल तां गुज़ारे रहिया आहिनि। इन वीडियो खे ॾिसंदे बुकेरा शरीफ जे नाले वारे शख़्सियत अलखैर वेलफेयर जे मालिक सरदार हाजी खैर मोहम्मद खोखर ऐं अॻूणे डिस्ट्रिक्ट काउंसिलर जे मेंबर आफ्ताब अहमद खोखर ॻोठाणनि सां पुल ठाराए ॾियण जो वाइदो कयो, जंहिं जो कमु मास्टर नबी बख़्श खोखर ऐं अमीन लिगारी जी निगरानी हेठि अॼु खां शुरू थी चुको आहे। वधीक ॻोठाणनि हाजी बरफ़त, जाफ़र बरफ़त, सिद्दीक़ बरफ़त, मोहम्मद रहीम बरफ़त, सुलेमान बरफ़त ऐं ॿिनि ॻोठाणनि जो चवणु आहे त हद जे चूंडियल नुमाइंदनि असांजी का सार न लधी आहे, पर सरदार हाजी खैर मोहम्मद खोखर, आफ्ताब अहमद खोखर हर माण्हुनि जी हमेशा मदद कई आहे। हिननि वधीक चयो त असांखे तमामु घणी मुश्किलात थींदी हुई। असांजे अचण वञण जो रस्तो टुटी वञण सबबि असां पंहिंजे अज़ीज़नि जा लाश बि टुटल पुल तां गुज़ारींदा हुआसीं, जेका तमामु घणी मुश्किलात जी ॻाल्हि हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।